उस्ताद वजीर अली खबर बुध जी ससी विचारी जी पुकारा पर छापी चए जॾहिं ससी विचारी को पुनल खणी विया त सुबुह जो ॾिस त राव रोज लॻी पिया का शइ कोन्हे ससी विचारी ॾिसी छा पई चए उस्ताद सरचन खे पुनल बि मुंहिंजो पाण न वञणो पुनल बि मुंहिंजो पाण न वञणो जे जतन नियो ज़ोर वाका कंदे वणन में हू रुंदे रत वयो जंहिं मुंहिंजो पुनल नियो से जतन हूंदई जूह में वाह वाह ससी वीचारी खां पुनल खणी विया ससी वीचारी चए पई तव्हां पुनल जे पोयां वेंदसि त जेॾियूं सर्तियूं ससी खे रोकनि पियूं अॻियां बर थी अॻियां तमामु ॾुखी थी वे उते तूं न वेंदे उते वसंदी कोन्हे तूं छा कंदे वञी बर में छा पई चए उस्ताद चई अवां वरी चो वञो सभु वरी अवां वरी चो वञो सभु वरी बर बिना कीअं वेंदसि वरी थोड़ा ऐं फिराक जा अॼों ॿुझूं थो ॻाल्हि ॻरी हाणे कुंभा जिन जा बरी उहे ॾूगर कीअं न ॾोरी जूं उस्ताद इंसान अंदर हुजे दर खां बाहि हुजे उन अंदरे खे ख़बर हूंदी छा गुज़रंदी आहे पर छा पे चए उस्ताद कका उठ के चन जा ओ कका उठ के चन जा मेरी कारा संदन कपार जतन छोड़े छड़ियो मेरी हाड़े मज हजार हो ससवी जिन जा पुछे थी पार उहे काल सवेरे ही तो लंघी वया ससी जिन जा तू पार ॾे थी हू काल हुया तू अॼु थी अचे चई छा ते हुया चई उठन ते हुया तो ससी वीचारी उठन खे पराता पई ॾे पर छा पई चए वाह वाह चई ॿुधा दात कयूं मुझे ॾियूं दात कयो मुझे ॾियूं उठ आरी जात मरन घर लॻे न गोरन खे ये गोरा शाल न तगिल ज़ालू तंहिं जतन जूं छल रोयूं पार कढनि उहे मारी शाल मरन अधीड़ी जंहिं मुंहिंजे पुनल खे नियो पाण थी सची वीचारी उठन खे पई पराता ॾे त सचियूं चवनि पियो चई तुंहिंजो उठन कहिड़ो ॾोह कयो आहे जो तूं उठन खे पराता थी ॾे चई जे उठ न हुजे न त तुंहिंजो पुनल प्यादो थी वञे हा सची वीचारी ख़्याल ॾिसी छा पई चए उस्ताद दात कयूं मुझे ॾियूं ओ दात कयो मुझे ॾियूं उठ आरी जात बचन वाह वाह घर लहिन गोरन तूं इहे गोरा शाल तगिन मोहारूं तैं मयन जूं छल रावे मंजर सिन ज़ालूं तैं जतन जूं छल खिलियो खीर पीअन उहे मारी शाल जीअन अधीड़ी जंहिं मुंहिंजे पुनल खे प्यादो न कयो सची वीचारी सिक जो संदरो ॿधी ऐं रवानी थी पे कुझु मर्दल कयईं तूं उस्ताद मलकत मौत थी वियो सची वीचारी ॾिसी चए पई छा ओ उन बलायन खे जेके कुल बलाई झंगल जा अधीड़ी जा लाश सची ते खड़िया तरफ दर एक लाश ससी दे को हैरान खलोतियां रहियां वाह वाह आव बलाई खाओ मकू मैं दावत देंदी पईयां डूबी अखी मैडा महसूफ रखिया वे जड़े राके च जादे दी पईयां सची वीचारी ॾिसे त ॻाल्हि मुकाइणी आहे
ऐं कयां त सॼी राति किसो नथो मूंखे सुबुह जो ॾिसी चवे पई का शइ बि कोन्हे राओ रोंज लॻी पिया सची सुबुह जो ॾिसी ऐं छा पई चए उस्ताद हो ससी सा जुर जागी नंढ मां हो करे रीगू मौला रुवारे पई हा उस्ताद ढोलक नवाज़ कीअं आऊं चवां उस्ताद हो ससी सा जुर बोयू थी नंढ मां हो करे रीगू मौला रुवारे पई हो सॾे सर तूं वो सभई सियाणियूं उस्ताद हो सॾे सर तूं वो सभई सियाणियूं हो रोयो रंधड़ाओ मौला ॾिखारे पई हो रोयो रंधड़ा मौला ॾिखारे पई हो ससी सा जुर मोयू थी नंढ मां हो ससी सा जुर मो जगी नंढ मां हो करे रीगू मौला रुवारे पई हो करे रीगू साईं रुवारे पई सची पुकारा कथा पे चए अवतार जा जा
लाहे पई थी द फुट चोटियूं ओ लाहे पई थी द फुट चोटियूं छिजो हारन ते हारे पई ओ ससी गाजर बोझा दीन डमा ओ करेरी मौला रोआरे पई ओ करेरी साई गुआरे पई नाले यारो मित्रो ही बोल जो आपको जानन चंद जवाब बस आपको जानन चंद की